अस्सलाम वालेकुम दोस्तों। अॼु हिते अमेरिका में वर्जीनिया में चौधारी बर्फ़ ॾिसी ॾिसी करे हिकिड़ो पुराणो किस्सो यादि अची वियो आहे। नंढे हूंदे वारो नथा चई सघूं, 30-35 साल अॻु में जी ॻाल्हि आहे, नौजवानी वारे दौर जी ॻाल्हि आहे। असांजे पाड़े में हूंदो हुयो, पाड़ो चइजे शमशाबाद आचर गिटी भित भित सां गॾु आहे। ईअं सम्झो पाड़ो आहे असांजो सॼो इहो आचर गिटी सखर में थी जेका शमशाबाद जो पाड़ो, मकराणी महलो, भुट्टा रोड, इहो सॼा ई भित भित सां मिलियल आहिनि सभिनी जी न। उतां जो हिकिड़ो किस्सो आहे। ॻाल्हियूं यादि रहिजी वेंदियूं आहिनि। ॻाल्हि यादि अची वई, ईअं बर्फ़ बि ॾिसी करे चौधारी हुते बर्फ़ पई आहे, हुते बर्फ़ पई आहे। असांजे पाड़े में शमशाबाद में पुराणा जेके सखर जा वासी आहिनि उन्हनि खे ख़बर हूंदी, यादि हूंदो, नाज़ो बर्फ़ वारो हूंदो हुयो। ॾाढो प्यारो माण्हू, अलाह जॾहिं नसीबु करेसि, को 70-75 साल उमिरि हुयसि, झूनो मुड़ुसु हुयो। सॼी उमिरि हुन महिनत कई नंढे हूंदे खां वठी न। उनजो बर्फ़ शॉप हूंदो हुयो, बर्फ़ जो दुकानु हूंदो हुयो, बर्फ़ विकिणंदो हुयो। मोलाई हुयो, पको हेदरी हुयो। ऐं तक़रीबन आम ॾींहंनि में टेप उन वटि पई हूंदी दुकान ते, जंहिंमें गाना हलंदा पुराणा नवां। बाक़ी मुहर्रम में ख़ासि करे, पहिरीं मुहर्रम खां वठी चेलम ताईं, 40 ताईं नोहा हलंदा हुया, उन में कलाम हलंदा आम ॾींहंनि में। ॾाढो ज़बरदस्तु इंसानु हुयो। उनजो ॻाल्हाइण स्टाइल ज़बरदस्तु हुयो, टिपिकल हुयो। तव्हांखे ख़बर आहे त नंढे हूंदे खां वठी मां पैरोडीज़ कंदो आहियां माण्हुनि जी, ऐं मिमिक्री कंदो आहियां। जॾहिं बि को हटके कैरेक्टर मिली वेंदो आहे अहिड़ो को, नंढे हूंदे खां वरी सवाल पुछण जी बि आदत आहे, माण्हुनि खां सवाल पुछंदो आहियां। नंढे हूंदे जो हिकिड़ो किस्सो आहे, मूंखे त यादि न आहे, मूंखे वॾनि भेनरुनि ॿुधायो। नंढड़ो हुयुमि मां जॾहिं, त असांजे माइट हुयो, उहो बि हाणे फ़ौत थी वियो आहे, मौलवी साहिबु हूंदो हुयो, वॾो सख़्तु क़िस्म जो माण्हू हूंदो। सभिनी खे फजर जी निमाज़ में बि उथारींदो हुयो। हर निमाज़ ते सभिनी खे नौजवाननि खे चवंदो, हलो बाबा निमाज़ ते हलो। घरनि में बि ईंदो, औरतुनि खे चवंदो, निमाज़ूं पढ़ो बाबा, निमाज़ पढ़ो, अॼु निमाज़ पढ़ी, कल्ह पढ़ी, सुबुह पढ़ी। पुराणे दौर जा माण्हू हूंदा न, निमाज़ जा ॾाढा पाबंद हूंदा। हाणे बि आहिनि, घणा माण्हू आहिनि जेके निमाज़ जा पाबंद आहिनि। उहो हिकु दफ़ो घरु आयो, ईअं नंढे हूंदे, मां नंढो हुयुमि, जीअं बेसम्झ ॿार हूंदा आहिनि। वेठो वाले साहिब सां मुंहिंजे सां ॻाल्हाए पियो वेठो, मां हुनखे यको वेठो ॾिसां पियो। ॾिसी ॾिसी करे पोइ पुछियोमांसि, चाचा तव्हांजी ॾाढ़ी जेका असली आहे नकली आहे? त उहो हैरान थी वियो, जा कहिड़े क़िस्म जा सुवाल थो करे। ईअं सुवाल ईंदा रहंदा आहिनि मुंहिंजे ज़हन में, घणा पुछंदो रहंदो आहियां। त नाज़ो बर्फ़ वारो जेको हूंदो हुयो, उन खां बि गर्मियुनि में हुनजी माशाल्लाह ॾाढी सुठी सीज़न हूंदी हुई, बर्फ़ हलंदी हुई ॾाढी। ऐं सखी हूंदो, सबील बि हलंदी हुई, पाणीअ जी सबील अलॻि हूंदी, थाधल जी सबील अलॻि हूंदी हुई। जिते मवाली वग़ैरह ईंदा, थाधल पीअंदा, थाधल सम्झो था भंग बटारी, उहा जाम हलंदी हुई हुते। ऐं हुते दोस्त बि हुनजा हूंदा यार एक्साइज़ में, जेके वरी भंग खणी बि ईंदा। तव्हांखे ख़बर आहे त असां वटि एक्साइज़ में पकड़ींदा 10 मण चर्सनि त ॿुधाईंदा 2 मण आहिनि, बाक़ी 8 मण पाण में विराए खणंदा आहिनि, भंग हुजे चर्स हुजे या कुझु बि हुजे। उहे दोस्त हुनजा खणी ईंदा, वरी भंग बि ॾींदा, वरी हुते सबील हलंदी पई, वॾो नादी भरी पई हूंदी, हिकिड़ी पाणीअ जी हिकु तरफ़ भंग जी। मां बि कॾहिं कॾहिं हर भरू ईअं हरकत थी, माण्हू भंगारी नादीअ तरफ़ वेंदो, ख़बर हूंदी त उहो मूंखे झलींदो, बाबा काले थो वञे, तुंहिंजो कम जी शइ न आहे, पाणी पीअणो आहे, हेॾे पीअण सबील हेॾे थी मोला, जॾहिं काले थो वञे। ॿारनि खे माना मना कंदा, हेॾे न वञो न तरफ़। उनजो हिकिड़ो किस्सो आहे। हिकु दफ़ो मां वेही पुछियोमांसि, ॾे ख़बर चाचा नाज़ा? चाचा नाज़ो चवंदा हुआसीं हुनखे, छो जो वाले साहिब जो दोस्त हुयो। असांजे पाड़े में दुकानु हूंदो हुओ, असांजो बि वॉशिंग जो, मुंहिंजो बि हुते बिजलीअ जो दुकानु हूंदो हुयो कंहिं दौर में शमशाबाद में। मां पुछियोमांसि, चाचा नाज़ा ॾे ख़बर, हाणे भला बर्फ़ जे कारोबार में मज़ो आहे या अॻे दौर में हूंदो? छो जो पुराणे दौर में त हर कंहिं वटि फ्रिज न हूंदी हुई, जो माण्हू बर्फ़ रखे, कंहिं हिकु अधु घर में वटो माण्हू वठी ईंदा बर्फ़ जो। मूंखे बि नंढे हूंदे खां वठी थधे पाणीअ जी वॾी आदत आहे पीअण जी। आहे त ग़लति इहो, थधो पाणी नुक़सानकार आहे सिहत जे लाइ। उनखां पुछियमि मां, त हाणे बर्फ़ जे कारोबार में कीअं मज़ो आहे? चवंदो, हाणे कहिड़ो मज़ो आहे बाबा, हाणे उहो मज़ो ई न आहे। हाणे ॾिसो उते बर्फ़ पई आहे, उते बर्फ़ पई आहे, उते बर्फ़ पई आहे, बर्फ़ ई बर्फ़ आहे, चौधारी बर्फ़ आहे। हाणे उहो मज़ो न रहियो आहे। मज़ो हूंदो अॻे दौर में, पूरा ई न पवंदा हुआ बक़ाइदा असली। कुराड़ो मुड़ुसु ॾंद भॻल न, तॾहिं ईअं ॻाल्हाइण जो स्टाइल हूंदो हुनजो। अक्सर दोस्त मूंखे यादि ॾियारींदा आहिनि। नदीम सरमद नंढे लाइ दोस्त आहे असांजो, उहो बि शमशाबाद में खॾियारी मस्जिद जे भरिसां हुनजो घरु हूंदो हुओ। हाणे शिफ्ट थी विया सखर टाउनशिप में शायदि। उहो यादि ॾियारींदो, अरे नाज़ो बर्फ़ वारो यादि अथई?
उन वांगुरु मां ईअं ॻाल्हाईंदो जो हुयुसि त जॾहिं वरी उहो साम्हूं अची वेंदो ओरिजिनल में उहो ॻाल्हाईंदो त दोस्तनि खां खिल निकिरी वेंदी त उहो परेशान थींदो "ए बापू यार चओ था खिलनि में इहो ॻाल्हाइण सो हिते इहो चौधारी बर्फ़ ई बर्फ़ पई आहे न त मूंखे बि उहो यादि अची वियो त हिते बर्फ़ पई आहे हिते बर्फ़ पई आहे बर्फ़ ई बर्फ़ पई आहे। सो बसि दोस्तो वक़्तु वेंदो आहे गुज़री ॻाल्हि रहंदी यादि आहे अलीगढ़ सांगी साहिब जी शाइरीअ वांगुरु मनु सखियाणी जो कलाम आयो 1986 में एल्बम आयो खिल सोना खिल ॾाढा ज़बरदस्त गाना हुन में बि सभु हिट गाना गफ़ार तबसुम साहिब जी शाइरी उस्ताद बुखारी जी अलीगढ़ सांगी जी कमरानी साहिब जी एल्बम तव्हां ॿुधो हूंदो पुराणनि माण्हुनि त ख़ासि करे अॼु बि उहे गाना मशहूरु आहिनि तमामु घणा ज़िंदगी मुंहिंजी मिठा तो कई बर्बाद आहे वक़्तु वेंदो आहे गुज़री ॻाल्हि रहंदी यादि आहे इंडिया जी फिल्म आहे पूनम 1952 में आई उनजो गानो आहे अब तो आ जाओ बलम फुरकत के मारे रो दिए तमामु ज़बरदस्त कलाम आहे इहो बि ॿुधिजो ज़रूरु ऐं खिलाइण जी थोरी तव्हांखे कोशिशि कईसीं पर अलाए खिलेव अलाए न पर असां कोशिशि कयूं था वधीक हाणे तव्हांखे पंहिंजा टेंशन आहिनि तव्हां ॻाल्हाए नथो खिलाए असगर खुसे चवाणी त हुन में असांजो कहिड़ो ॾोह सो हीअ वीडियो ठाही आहे थधि में वेही करे मां जंहिं बेंच ते वेठो आहियां लोह जी बेंच आहे उहा ऐं मुंहिंजी यूनियन काउंसिल बि हाणे सफ़ा थधी बर्फ़ थी वई आहे सो इन करे सी बि वॾो आहे वरी ईंदड़ वीडियो ताईं मूंखे ॾींदा इजाज़त अलाह हाफ़िज़।